हेलो प्यारा दोस्तों, अस्सलाम वालेकुम। GSN पाकिस्तान जिंदाबाद। प्यारा दोस्तों, हीअ मां वीडियो इन जे करे थो भरियां थो। अॼु अली गुल मलाह जे बारे में जेको आहे सो लिखियो पियो हुयो त उन जेको आहे सो मलक रियाज़ जी जेका आहे सा चमचागिरी कई आहे ऐं उनखे जेको आहे सो की इलाही ते उन ते कमेंट्स ॾिना आहिनि त विकामी वियो आहे, अहिड़ा गद्दार हीअं उहो सफ़ा असली। पर हुनजी जेका मूं वीडियो ॿुधी आहे उन में वीडियो में हुन जेको आहे न कंहिंजी नफ़ी कई आहे, न कंहिंजी फेवर कई आहे। हुन बल्कि इहो चयो आहे त भई असांजो जेका हिकिड़े फ्लैट आहिनि हिते 75% सिंधी आहिनि ऐं एक्चुअली असांजो बि जेको आहे सिंध एक्शन कमेटीअ जो जेको हुयो उहो फ्लैटनि ऐं हिननि जे बारे में त कोन हुयो, उहो त अॻु में ई थी वियो हो ऐं जेको आहे सो उहा प्रॉपर्टी थी वियूं आहिनि ऐं उते सिंधी रहनि था। मुंहिंजा ख़ुदि दोस्त आहिनि अहिड़ा असांजो रिटायर्ड सफ़ीर आहे उते थो रहे, ॿियो दोस्त आहे हिकिड़ो दुबई में हूंदो उते थो रहे। अहिड़ी तरह सां अली गुल हुन वीचारो जेको आहे सो उन में इहो चयो आहे त असांजो जेको आहे सो हे सड़ी विया आहिनि ऐं हीअ जेके आहिनि असांजी प्रॉपर्टी आहिनि, हीअ असांजी सिंध जी धरतीअ जा इहो हिकिड़ो असासो आहे। बिल्कुलु सही आहे, उहो हुन वीचारे सही चयो आहे। ऐं उनखां पोइ हुन ते एतिरियूं लानतूं ऐं मलामतूं इहे तमामु ग़लति आहिनि। ऐं कराची में अची करे हुननि जेको आहे कंध कोट खां अची करे इहे जेके आहिनि असांजा हिकिड़ो सॉफ्ट इमेज आहिनि हुन जा जेके बि असां ॿुधा आहिनि, जेके बि हिन जी मुंड खां वठी जेका महिनत आहे उहा सही सिधी सिंध जे लाइ आहे। हमेशह हुन में पैगाम ॾींदो आहे त सिंधी हिते कराची में अचनि, सिंधी कराची असांजी आहे। हुन जा जेके मुख़्तलिफ़ जेके बि पैगाम हूंदा आहिनि उहे सिंधियुनि जे लाइ हूंदा आहिनि। पर असांजे हमराहनि जेको आहे हुनखे वठी छॾियो आहे, के था चवनि गद्दार, के था चवनि पैसा मलक या मलक। हुन सां छा, उहो वीचारो महिनत करे पंहिंजो कमु कंदो आहे ऐं महिनत करे यूट्यूब हलाईंदो आहे। असांखे त अहिड़नि जेके सेल्फ एम्प्लॉयड माण्हू आहिनि उन्हनि खे जेको आहे सो हिमथाइणु खपे, न की उन्हनि खे हिसाइणु खपे त तव्हां जेको आहे हो सो हुन जा जेके आहे हिमायती आहियो। सो असां हुन वीचारे पंहिंजी माफ़ी वरिती आहे। हालांकि हुनजे माफ़ी वठण जो को एतिरो ॾोह कोन्हे को। हुन उते वियो आहे उहो वीचारो मिसकिन उतड़े जेको आहे हुन में शरीक थियो आहे। हुन जा पैगाम जेके हूंदा आहिनि सदाईं अहिड़ा हूंदा आहिनि जेके हिनसे दिलि खे जेके हिनसे वणंदा आहिनि, दिलि खे लुभाईंदा आहिनि। त ऐं उहो सिंध जी जेका कोशिशि करे थो सिंध खे जेको आहे सो सिंधियुनि खे जेको आहे सो अचण जी ॾिए थो। इहो हुजे अली गुल मलाह हुजे, सोराब सुमरो हुजे या जेको आहे गामू हुजे, उहे जेके बि आहिनि इहे असांजा सॉफ्ट आहिनि। अब्दुल वाहिद जेको आहे उहो हुजे, जेके बि आहिनि इहे असांजा सॉफ्ट इमेजिस आहिनि। ऐं ईअं बि न आहे त जेको आहे सो उन्हनि खे असां जेको आहे निधियूं, उन्हनि खे ईअं कयूं ऐं उहे वीचारा पंहिंजो कमु था कनि, महिनत था कनि। केरु अचे त सही यूट्यूब ते, केरु करे त सही। सो हुन माफ़ी बि वरिती आहे, पर हुनजी माफ़ी जेका आहे सा हूअ त इहा हुनजी वॾ माणाए पए जो हुन माफ़ी वरिती आहे। लेकिन जे ॾिठो वञे, इंसाफ़ु कयो वञे त हुनखे ग़लति ई लफ़्ज़ न चया आहिनि। हुन न असांजे धरणे खे हुन ग़लति चयो आहे, न सिंधियुनि खे ॻाल्हायो अथई, बल्कि हुन त पंहिंजी माफ़ीअ में बि इहो चयो आहे त असां त जेको आहे 94 में हिते आया आहियूं, 96 में, जॾहिं असांखे जेको आहे सो अंदरि टीवीअ में वञणु न वेंदो हो। हाणे त हुननि जी अलाह सां ॿुधी आहे, अलाह करे अहिड़ा जेका माण्हू वठनि उते। सो हीअ असांजे दोस्तनि जेको आहे हुनखे एतिरो निंदियो आहे, एतिरो गद्दार आहे, हीअं फलां टीर वटीर। हुन छा चयो आहे? हुन त चयो आहे त इहे जेके माण्हू आया हुआ, इहे माण्हू असांजे एक्शन कमेटीअ जा माण्हू न हुया ऐं के अहिड़ा माण्हू हुया जेके अंदरि विया आहिनि, जिन वञी जेके आहिनि से भञ ड्रा कई आहे ऐं उन पहिरें ॾींहं ते इहा वीडियो भरी आहे। सो ऐं पाण बि उते हुयो, चए पियो त जलाल महमूद शाह या सनान कुरैशी साहब इहे जेके आहिनि से पोइ हिते हुया। तंहिंजे करे हिन असांजे सॉफ्ट इमेज खे जेको आहे सो ग़लति न सम्झो वञे। हुन वीचारे जेका हेॾी महिनत करे असांखे हिते पंहिंजे मंज़िल ते पहुतो आहे ऐं हुनखे यूट्यूब पंहिंजो जेको आहे सिल्वर हो बि ॾिनो आहे। त ईअं न करणु खपे, बल्कि उन्हनि जी असांखे मदद करणु खपे, हिमत अफ़ज़ाई करणु खपे। जहिड़ी तरह सां उन्हनि जी कयूं था, जहिड़ी तरह सां उन्हनि जी जेका कंटेंट्स ॾिसूं था, ईअं न त असां उन्हनि खे जेको आहे सो निंदे करे ऐं उन्हनि खे चऊं त बाबा तव्हां जेको आहे सो
ग़लति पैगाम, हुनजा जेके बि हमेशह पैगाम हूंदा आहिनि तमामु भला हूंदा आहिनि, उन में को बि अहिड़ी ॻाल्हि न हूंदी आहे। तंहिंजे करे उमेदु आहे त असांजे हिन पंहिंजे हमराह खे जेको हिकिड़ो प्योर सिंधी, प्योर जेको आहे मुहिबे वतन, प्योर मुहिबे सिंध, प्योर जेको आहे सो इंसानियत सां मुहबत करण वारो, उनखे जेको आहे माफ़ु कयो वेंदो। ऐं हक़ीक़त में त जेके उन लफ़्ज़ चया आहिनि, ज़ाहिर आहे चवंदा आहिनि जिते बाहि लॻे उहो हंधु सड़े, जिते हुनजी वीचारे जी प्रॉपर्टी हूंदी या कीअं, त उते जेकॾहिं कंहिंखे नुक़सानु रसंदो त उहो ई चवंदो। ऐं उन सां गॾु जेके ॿिया दोस्त बीठा हुआ, के जेके आहिनि से जलबाणी हुआ, के केरु हुया, केरु हुया, त उहे जेके आहिनि से उतां जा बिज़नेसमैन आहिनि। मार्ट, ड्रीम मार्ट उन ॾेखारियो त असांजे सिंधियुनि जो आहे, इहा वॾी ॻाल्हि आहे, फ़ख़्रु जहिड़ी ॻाल्हि आहे। सो तंहिंजे करे उमेदु त जेको आहे उन वीचारे खे माफ़ु कंदा। ऐं हे असांजो सॉफ्ट इमेज आहे, हे जेको आहे सिंध जो इमेज आहे, हे जेको आहे सो ॿुधाए थो त असां सिंधी कमु करे था सघूं पाण। सो तंहिंजे करे मुंहिंजो हीउ पैगाम हुयो। उमेदु त हिन खे